साबित में चो कुरान सचो कुरान बिल्कुल सफ़ो ज़ालिकल किताबो ला रैब फी। अल्लाह जे तो ही कुरान को मां तव्हांजे मोकिलियो आहे में कोई शक शुबो ही न है। पोइ जे कुरान में शक शुबो ही न है पोइ जे उहो फ़ैसिलो करे त मञींदो। हाँ बाबा खुदा पना दे बा पार्टियों बा टोला बा कौमा बा मजहब वारा विढ़ी पवन पान में विढ़दे 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 100 खून आखिर बुहे जेको झेड़ो आ शीए सुनी जो पान में अदा वेही रहो ना बाबा वेही रहो ना यार आराम से वे शीयन न सुनन जो झेड़ो आ पंजन शइन में चओ चओ यांग बाहर कढो। 5 अहिड़ा मसला आहिनि जो ॿिन्ही मज़हब जो पान में टक्कर ऐं वॾा झेड़ा आहिनि चओ। पर मां पुछां थो जो कंहिं बि मसइले ते कंहिं ॻाल्हि ते झेड़ो थी पवे विढ़दे विढ़दे जंग कंदे कंदे 100 माण्हू मरी वञनि आख़िर हाणे पहिरियों झेड़ो छा में आहे तवजो मत कर। शियो चवंदो आहे त नबी से खे हिकिड़ी धीउ अम्मा फातिमा साईं सुनी चवंदो आहे त ग़लति थो चवे मुंहिंजे नबी खे 4 धीरियूं हूं। आराम सां वे इहो वॾो झेड़ो आहे चओ चओ भाउ कांजो शिए सुनी जो छा में नबी जे धीरनि में नबी साईं जे शियो चवंदो आहे त नबी खे हिकिड़ी धीउ सुनी चवंदो आहे त ग़लति थो चवे मुंहिंजे साईं खे 4 धीरियूं हूं। उनजा नाला ई ॿुधायाई वॾे में वॾी धी मुंहिंजे पाक नबी जो नालो वॾे नबी जी वॾी न्याणी वॾी धी उनजो नालो बीबी ज़ैनब ॿी न्याणी बीबी उम्मे कुलसूम बीबी रुक़िया नंढे में नंढी धी उनजो नालो अम्मा फातिमा ज़हरा। घणियूं थियूं हलो मां तोखे मदीने पाक में क़बरूं ॾेखारां। अल्लाह महिरबानी कया अल्लाह दे मूंखे 2 हज नसीब कया आहिनि 2 हज खुदा जी ज़ात जो कसम 3 कुरान रखिया आहिनि मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। मदीना मुनव्वरा में हिकिड़ो मुक़ाम जो नालो आहे जन्नतुल बकिया। उन जन्नतुल बकिया में नबी जे चइनी धीरनि जूं क़बरूं आहिनि। पर तूं अञा न मञी दे हाणे फ़ैसिलो करायूं कंहिं कहूं पहिरियां झेड़ो सम्झो त शीए सुञो झेड़ो छा में आहे जवाब ॾियो। नबी साईं जे धीरनि में आहे बाबा 4 या 1 फ़ैसिलो जॾहिं हे करे न शीए सुनी जो झेड़ो छा में आहे नबी साईं जे। हाँ जी हिकिड़ी धी हूंदी त चइबो नबी धीअ खे चओ जे घणियूं हूंदियूं त धीरुनि न बाबा ॻाल्हि ॿुधो को मगसी आहे को लाचारी आहे को ख़ासकेली आहे को रिंदा उनखे हिकिड़ी धी हूंदी चवंदो धी खे चओ न जे घणियूं हूंदियूं त धीरुनि चओ। या अय्युहन नबियो कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन। छा पढ़ियुमि कुरान कहिड़ी ॿोली में आहे असांखे अरबी ईंदी आहे असां कीअं सम्झूं अदा ॾुड़ थो अचे इनखे रोको यार इहो केरु ॻाल्हाए थो अदा पुलिस वारा वञा पुलिस वारा ट्रहू कढ अॼु कमु ॾेखार रिक्शे वारे खे 10 वञी जो ॻाल्हाए थो ॾऊं अॼु कमु ॾेखार त खाद में रिंद वटि मां तुंहिंजी तारीफ़ कयां त भलो पुलिस वारो वञी के जमादार सूबेदार बणाए छॾ हिकिड़ो ठका बि कढा ईअं वरी फ़ैर कर 5 लेखे सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आले सय्यिदना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम करे ॻाल्हि सम्झो। जहिड़ो इख़्तिलाफ़ कांजो शीए सुनी जो छा में नबी साईं जे धीरुनि में हाणे फ़ैसिलो करायूं था आ कुरान पग फ़ैसिलो ॾे कुरान में लिखियो पियो फ़ैसिलो या अय्युहन नबियो कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन सिपारो कहूं सिपारो 22 ॿुधी न सिपारो थी 22 सूरत अज़ाब
सुनिल जो मौलवी माना करे, शिया जो ज़ाकिर भी माना करे, अच्छा कारा ज़ाहिर थियन। हाणे कर माना ॾाढे ए पैगंबर पंहिंजे ज़ालुन ऐं पंहिंजे धीअरुनि, पंहिंजे धीअरुनि या धीअरुनि हिकिड़ी धीउ हूंदी आहे त ॻाल्हाइबो आहे त पंहिंजी धीउ खे चओ, जे घणियूं त धीरुनि चओ धीरुनि। हाणे वरी माना कर ए पैगंबर पंहिंजे ज़ालुनि ऐं पंहिंजे धीअरुनि, हिकु थी घणियूं थियूं। ऐं शियो चवंदो आहे त पोइ ईअं थी शइ मञूं मुंहिंजे चैलेंज आहे। मोहतरम ख़ादिम रिंद डिया जी डवीज़न लाड़कन जो वेहे, रिंदन जो सरदार यार मद रिंद भी वेहे, मंगसन जो सरदार नादर ख़ान भी वेहे, ख़ादिम ख़ान भी वेहे, तव्हां लाशरन जो सरदार भी वेहे। ओ जेको बलोचिस्तान जो आहे क़ौमनि जा सरदार लीडर वेहनि। पोइ ज़ाकिर सां पाण में नबी से जे न्याणियुनि जे बारे में ॻाल्हायूं, अच्छा कारा ज़ाहिर थी वञा, क़ुर पढ़ूं। बाबा वरी माना कर या अय्युहन नबियो कुल अज़वाजिका व बनातिका। छा पढ़ूं? क़ुर कहिड़ी ॿोली में आहे? असांखे अरबी ईंदी आहे? असांखे सम्झूं जी। हाणे कर तर्जुमो। सिपारो काऊं आहे? लिखो सिपारो ती 22 सूरत अहज़ाब क़ुर जो फ़ैसिलो करे थो। शिए सुनी जेको इख़्तिलाफ़ जहिड़ो नबी जे धीरनि जे बारे में। शियो छा चवंदो हो? हिकिड़ी न। हाणे कर माना ॾाढे ए पैगंबर पंहिंजे ज़ालुनि ऐं पंहिंजे धीअरुनि, हिकु थी घणियूं थियूं? वरी माना कर ए पैगंबर पंहिंजे ज़ालुनि ऐं पंहिंजे धीअरुनि, ऐं पैगंबर पंहिंजे ज़ालुनि ऐं पंहिंजे धीअरुनि खे चओ। पोइ शियो चवंदा त हिते आहे धीरुनि, हिकु थियूं घणियूं थियूं? अरे घणियूं थियूं न। पोइ इन ते शियो मञियो, शियो क़ुर जा मुनकिरा। वरी माना ॿुधाइनि या अय्युहन नबियो कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मोमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन। हिकु माना कंदो वञ। ऐं पैगंबर पंहिंजे ज़ालुनि ऐं पंहिंजे धीअरुनि ऐं मोमिननि जी ज़ालुनि खे चओ त जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि त पाण ते पंहिंजूं चादरूं विझनि। हाणे अलाह जे 3 औरतनि जो बयानु कयो, 3 क़िस्म औरतूं। हिकिड़ियूं नबी से जूं बीबियूं, नबी से जूं घर वारियूं, ॿियो नबी से जूं धीरियूं, टियों आम मोमिन जूं घर वारियूं। त हिते लफ़्ज़ इहो आहे या अय्युहन नबियो, ओ सुहिणा नबी कुल अज़वाजिका पंहिंजे ज़ालुनि खे चओ, व बनातिका पंहिंजे धीअरुनि खे चओ। फ़ैसिलो थी वियो। कंहिं कयो? मंगसन जे सरदार नादर ख़ान, अड़े रिंदन जे सरदार यारमद ख़ान, चंडनि जे सरदार शबीर ख़ान जे पुट सरदार ख़ान। कंहिं कयो? पोइ जे हिकु धीउ हुजे हा त माना हुजे हा नबी चओ तूं धीअ खे। हिते लिखियो पियो आहे या अय्युहन नबियो कुल अज़वाजिका व बनातिका। प्यारा पंहिंजे घर वारनि खे चओ, पंहिंजे धीअरुनि खे चओ। लिखो वे सिपारो काऊं आहे? लिखो लिखो लिखो। मां मवाइज़ कई हलो वे न तो असां को बि ॻाल्हाए जहिड़ो कोन्हे, पर जहिड़ो थी पवे त चओ फ़ैसिले वारो वेठो आहे। लिखो। पोइ दोस्तनि खे नौजवान खे ॿियनि खे ॿुधायो त भाउ हिते लिखियो पियो आहे नबी चओ तूं धीअरुनि खे। हाणे हिकिड़ो जेको इख़्तिलाफ़ हो शिए सुनी जो पाण में नबी से जे धीअरुनि जे बारे में, इन जो त फ़ैसिलो थी वियो। चओ कंहिं कयो? सिपारो काऊं हो? सूरत कहिड़ी हुई? हाणे ताईं वरी ॿियो जहिड़ो ॿियो इख़्तिलाफ़ आहे।